नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त इस्लामाबाद में बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुखालिफ़ धुर अॻवान शहबाज शरीफ़ सां पार्लियामेंट हाउस में मुलाक़ात थी है। वज़ीर आज़म इमरान खान मुल्क जो वारो हलाइण में दिलचस्पी न वठी रहियो आहे। क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान खे तक़रीर करणु न ॾिनी वई है। शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाक़ात क़ौमी असेंबली में हंगामे ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं जेको कुझु थियो इहो पार्लियामेंट जी तारीख़ जो कारो ॾींहुं हो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त इस्लामाबाद में बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुखालिफ़ धुर अॻवान शहबाज शरीफ़ सां पार्लियामेंट हाउस में मुलाक़ात थी है। वज़ीर आज़म इमरान खान मुल्क जो वारो हलाइण में दिलचस्पी न वठी रहियो आहे। क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान खे तक़रीर करणु न ॾिनी वई है। शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाक़ात क़ौमी असेंबली में हंगामे ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं जेको कुझु थियो इहो पार्लियामेंट जी तारीख़ जो कारो ॾींहुं हो।